नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे क्लोरोफेनिया खां ख़बर ॾींदा हलूं त दुनिया जे मशहूर तरीन मैसेंजर एप्लीकेशन व्हाट्सअप हाणे घणो अरसो इश्तिहार खां पाक न रहंदो। परॾे ख़बरूं इदारे मूजिबि फेसबुक तस्दीक़ कई है त 2020 खां इन जी मिल्कियत हेठि ऐप में इश्तिहार स्टेटस जी सेक्शन में नज़र ईंदा। सोशल मीडिया नेटवर्क तरफ़ां इहो ऐलान फेसबुक जी सालियानी मार्केट कॉन्फ्रेंस में कयो वियो, जेका गुज़िरियल ॾींहुं नेदरलैंड में थी हुई। कॉन्फ्रेंस में बी कनेक्ट डिजिटल मार्केटिंग एजेंसी जे एलियो पॉइंट मुख़्तलिफ़ ट्वीट्स में तस्वीरूं पोस्ट कयूं, जिन में ॾिसी सघिजे थो हिन ऐप में इश्तिहार कीअं नज़र ईंदा आहिनि। जीअं तव्हां हेठि तस्वीर बि ॾिसी सघो था त इंस्टाग्राम या फेसबुक जे भेट में व्हाट्सअप स्टेटस में इश्तिहारी समूरी स्क्रीन ते पखिड़िजी वेंदी है। जीअं व्हाट्सअप में आम स्टेटस हूंदो आहे, पराती टॉप ते कॉन्टेक्ट जे नाले बदिरां कंपनी जो नालो ईंदो। इश्तिहार में वधीक हाणे उन खे स्वीप करे सघिजे थो। जेकॾहिं कंहिंखे दिलचस्पी हुजे त व्हाट्सअप जे नाइब सदर स्क्रीन डिनर कुझु महीना अॻु इन ॻाल्हि जी तस्दीक़ करे छॾी त इश्तिहार जी एप्लीकेशन अची रही आहे त इहा नई अगराई हैरान कंदड़ न आहे। हक़ीक़त में इहा घणी हैरान कंदड़ ॻाल्हि आहे त हिन वक़्त ताईं iOS ऐं एंड्रॉइड ते इश्तिहार ॾेखारण जो सिलसिलो शुरू छो न थियो। फेसबुक तरफ़ां वापारी इदारनि सां इन प्लेटफॉर्म इश्तिहार ॾेखारण एवज़ फीस वरिती वेंदी। इश्तिहार व्हाट्सअप कंपनियुनि जी प्रोफाइल सां लिंक हूंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।